लाड़काने खां जावेद पीरज़ादा जी रिपोर्ट मुताबिक लाड़काने शहर के रहमान पब्लिक स्कूल अंदर 12 रबीउल अव्वल के मौके ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाबरकत पुरवकार और पुरमसरत मुक़द्दस जे मौके ते रहमान पब्लिक स्कूल ॻोठ नओं ठारो वधो तालको मीरो खान के डायरेक्टर एंड फाउंडर ज़ाहिद हुसैन तुनियो तरफा अज़ीम शान प्रोग्राम वॾे खुशी ऐं जोश जज़्बे अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें आला तालीम याफ़्ता उस्तादनि क़ाबिले शागिर्द ऐं ख़ासि महिमाननि जे वॾे तइदाद पिंडाल खे ख़ुशियुनि सां महकायो। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक हमद बारी ताला नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो वियो। बाद में तकरीरी मुक़ाबलो जंहिंमें शागिर्दनि सिंधी ऐं उर्दू ज़बान में तक़रीरूं कयूं, उन सां गॾोगॾु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में क्विज़ प्रोग्राम पिणु पेश कयो वियो। रहमान पब्लिक स्कूल में अहिड़े कामयाब प्रोग्राम मुनज़िम करण ऐं शागिर्दनि जे बहितरीन कारकर्दगी के साराहींदे प्रोग्राम जे आख़िर में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि में इनाम पिणु तक़सीम कया विया ऐं संदनि जी हौसला अफ़ज़ाई कई वई। प्रोग्राम जे इख़्तिताम ते आयल उस्तादनि ऐं महिमाननि प्रोग्राम खे साराहींदे चयो त अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल खे मल्हाइण घुरिजनि त जीअं ॿारनि खे इन अज़ीम ॾींहं जी अज़मत जी ख़बर पइजी सघे।